नासी नंगर पार करें भरपासे जे इलाइक़नि में महांगाई सबब गरीब माण्हू ईद ख़रीदारी खां महरूम थी विया आहिनि। ॾाढो धांधल शहर में ईद ख़रीदारी जे हवाले सां ॾिसूं था जावेद अयाज़ ख़ास किली जी रिपोर्ट। छाजो ईदूं छाजा मेला मारू मानी लए मजबूर। नंगर पारकर मारवी जे मुल्क मलीर ॾुतड़ियल ॾे धणी ईद जे ख़ुशियुनि ऐं ख़रीदनि खां महरूम नज़र अचनि पिया। जिते त नंगर पारकर तालके में हज़ारे सरहदी वारा अमीर तरीन इंसान आबाद आहिनि, उते मिसकीन माण्हू जेको ईद जे सगुरे ॾियारे चुल्ह उंजाए पंहिंजी ग़रीबी ते ओछगारूं ॾेई रहिया आहिनि। गरीब माण्हू आहिनि उहो नथा पुॼी सघनि ऐं कपिड़ो हींअर कपिड़े जा जेको रेट आहिनि उहे बि हाई थी विया आहिनि। उन हवाले सां असां परेशान लॻा पिया आहियूं। एतिरो जेको ग्राहक आहिनि पहिरीं जेको ईंदा उहो हाणे नथा अचनि ऐं छो त अहम कारण आहे गरीबाई, जेको गुरबत आहे उहो तमामु वधी वई आहे। असां वटि धंधा आहिनि कोन, ईअं वेठा आहियूं ऐं माण्हू अचनि कोन था। माण्हुनि गुरबत वधी वई आहे, पैसो मिले कोन थो। गवर्नमेंट इदारो या को रेट घटि करे या को मज़ूरियूं वधाए उहा त का ॻाल्हि आहे कोन। मज़ूरी करियूं त मज़ूरी मिले 200 रुपया, अटो वठूं 4000 रुपया मन। हाणे वञूं केॾां? पैसो माण्हुनि वटि आहे कोन, वेठा आहियूं वांदा, केरु वठे ई कोन पियो कुझु। ईद जे हवाले सां जेकॾहिं ॾिठो वञे पियो त हिन साल जेको आहे सो ॿाड़ाण जीअं हली रही आहे मार्केट जे हवाले सां, त महांगाई एतिरी अरूज ते पहुची चुकी आहे जो आम ॾींहुं त ठहियो, पर ख़ासि करे ईद जो जेको असांजी ख़रीदारी हूंदी आहे त असां जीअं असां दुकाननि जी ख़रीदारी करे आया आहियूं, तंहिंखां पोइ असां जेको असांजो स्टॉक आहे जिते आहे उते ई मौजूदु आहे। को बि माण्हू जेको आहे सो ॿाहिरि जो माण्हू ख़रीदारी जे हवाले सां, ईद जी ख़रीदारी जे हवाले सां असां वटि मार्केट में न आयो आहे। हाणे महांगरात हेॾी थी वई, अञा मज़ूरनि जी तारीख़ उते जो उते। जे मज़ूर शहर में त बि वीचारे 8 रुपया कटो आहे, उनमें छा थो थिए। माण्हू पहुची सघनि कोन था। भाॼी ईद जो मौक़ो लॻो पियो आहे, केरु वठण लाइ तयारु कोन्हे। एॾी महांगाई करे छॾी आहे जो माण्हू पाव भाॼी बि ग़रीब माण्हू नथा वठी सघनि। अटो वठूं किथां? हर शइ महांगी, अटो त महांगो 90 रुपया किलो, 100 रुपया, छा करूं? महांगाई वधी वई आहे, तेल वधी वियो, हर शइ वधी वई आहे। गरीब माण्हू छा ते ख़रीदारी करे, को कारोबार कोन्हे, जंहिंजो कारोबार आहे सो परेशान आहे। छाजो ईदूं छाजा मेला मारू मानी लए मजबूर।